जनाब गुलाम रज़ा खान चतोई अरे छोकरा के दे अदा ही ता बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अनि मुखे दे जनाब पीर भारती साहब मुझो भाई मुझो जलालुद्दीन जो साथी डॉक्टर सत्तर अब्बासी साहब मौसम खान अब्बासी साहब चांडिया साहब उनके जो म्यूजिक बड़ा है मिर्जा साहब सैयद जैन शाह साहब मुझा दरिया वठां जा दोस्तों भाइयों अस्सलाम वालेकुम जी तव्हांखे ख़बर आहे त असां हिते हिकिड़ी दावत ते आयासीं ऐं उन दावत खां पोइ जेको हाल थियो जेका इंतकामी कार्रवाई थी उहा तव्हांजे साम्हूं आहे बाबा सिंध में अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म ऐं अहिड़े क़िस्म जो ॾाढ मां सम्झां थो मुग़लनि जे दौर में अरबुनि जे दौर में हो पर उन खां पोइ असां को ॾिठो जेको ॾाढो ई ज़ुल्म हाणे आहे पर सिंध जी हवा हाणे इन ॾाढे ज़ुल्म खे बर्दाश्त करण लाइ तयारु कोन्हे तव्हां अगरि घर ठाहींदो त असां तव्हांजो मुहासिबो कंदासीं ऐं तव्हां खां हिसाब वठंदासीं हे जेके पेट्रोल पंप या दुकान ठहिया आहिनि असांखे ख़बर आहे त इन में कंहिंजो किरदारु आहे त इंशाअल्लाह ताला उन्हनि खां तीण न भराई त मां जतो ई न आहियां वक़्त जी ॻाल्हि आहे असां हुकूमत झेड़ो न पिए करणु चाहियो असां कानून पंहिंजे हथ में न पिए वठणु चाहियो पर तव्हां असांखे मजबूर कयो त असां ॿिए पासे वञूं असां तव्हांखे यादि हूंदो त इलेक्शन खां फौरन बाद सदुजा में हिकिड़ो जलसो थियो जीडीए जो तमामु वॾो उन जलसे में मां चयो हिकिड़ो शैतान आहे बाबा असांजे ज़िले में हिकिड़ो शैतान पैदा थियो आहे जेको शैतान बिरादरियुनि खे विढ़ाइणु चाहे हाणे बि आई साज़िश आहे त बिरादरियूं जेको विढ़नि पर असां अञा शराफ़त जो दावा जेको आहे कोन पिया छॾियूं असां कानून खे पंहिंजे हथ में नथा वठणु चाहियूं पर हाणे अंग्रेज़ी में चइबो आहे हिन फिज़ न बंदि कयो हाणे हिनखे असां बर्दाश्त करण लाइ तयारु कोन आहियूं हाणे हेॾो तव्हांखे शौक़ु आहे घर ढहण जा दुकान ढहण जा बाबा मूं मुस्किन वटि मुंहिंजे अबे ॾाॾे जो घर आहे तव्हां त हराम जे पैसे सां महल ठहिराए छॾिया अचो पोइ अचो मुंहिंजो घर ठाहियो बाबा ग़रीबनि जा घर छो था ठाहियो मुंहिंजो घर ठाहियो त पोइ ख़बर पए पोइ हेॾे या होॾे फ़ैसिलो थी वञे घणो थी वियो घणी बर्दाश्त थी वई असां शराफ़त बि ॼाणो असां हिसाब बि ॼाणो असां हिसाब विसरंद बि न ॼाणियो इंशाअल्लाह वक़्तु ईंदो हर शइ जो हिसाब हिननि खे ॾियणो पवंदो जेके जेके बि मुलविज़